शाबाश बच्चा, शाबाश बच्चा, शाबाश। बटे नहीं थे गाड़ी अलग आगे कुले में सूर। शाबाश बच्चा। खलीफा, ओ खलीफा। हाँ। फकीरा जी। हथे में साग कौन दे जा? बेशक। फकीर है। फकीर बाबा। ए लोग छड़े ना मुझे बुद्धबा। फकीर अर्ज कर बच्चा। तो जो नालो बुद्धि आया बाबा। नालो तो केड़ो बुद्धो बाबा, मुखे तो मुख्तलिफ नालन दा सॾियो थो वञे। तो पुराणो फकीर है बाबा। बेशक। वॾी जो हकान बुद्धि है बाबा। गाल कर प्यारा। सफा आखिरी फकीर है बाबा। बड़ी गाल कर। तो पुराणो चावर हिया खणी टोटो थी वई बाबा। तो टोशे का नाश्तो कंदो या फकीर बाबा? गाल कर प्यारा। फकीर बाबा। जी बाबा। आओ पंहिंजो फोटो वठी आया बाबा। छाला वठी आयो? ए जीअं वॾो पियो थिए ईअं नंढो पियो थिए बाबा। मतलब पिराए कोन थो? इन जो मतिलबु इहो थो ही पिराए कोन थो बाबा। पालतू हिकिड़ो कुत्तो हथ कर। उन कुत्ते खे छा कया बाबा? सुबुह जो 5 बजे पहिरीं कुत्ते खे उथारे वेझार। ही कुत्तो कोन ही माण्हू आहे बाबा। ॿुध त थी न। तो पंहिंजे छोरे खे वेझार। उन पाणी मां बाबा। कुत्ते जी साॻियो पाणी हिनखे वेझार। ॿ टे गुरड़ियूं करायनि बाबा। न गुरड़ियूं बिल्कुलु न। जेको पाणी वातो वञे सो अंदर वञेस, वापस न कढे। पोइ हिनखे घर मां ॿाहिरि कढ। अहमद खान मां ढोड़ाईस, न ढोड़े तो कुत्तो पोयां भॼाईस। दाऊ ने पुॼाईस बाबा। जे हिनखे दस्त थी पन त पोइ छा कया बाबा? दाऊ ने पुॼे वरी बूट लाए शुरू थिएस। वरी उते शुरू थिया बाबा। जोरा थी मार कढेस। दाऊ ते न करे जो केरो धा कोन ॿुधंदुसि। अहमद खान ॿियो केरु ॿुधे त ॿुधुसि, करीमा ज़रूर ॿुधंदुसि। छो जो जेको दर खुलियल हूंदो आहे करीमा उन ॿाहिरां वेठी हूंदी आहे। जी देखो न 2 सालनि खां पोइ कुत्तो अची दर ते बीहंदो आहे। हिनखे थोड़ा जीअं तुंहिंजो हुकुम बाबा। ही अहिड़ो पिराईंदो जॾहिं मरंदो न 4 कुला कोन मिलंदुसि। तूं कच्छ में खणी मसाण ते वठी वञेसि। इहा ॻाल्हि आहे बाबा। जी बाबा। माना हिक खां शुरू थिया न वञे त वरी भुलिजी वञा बाबा। वरी हिक खां शुरू थिया बाबा। हाँ ॾेई वञ बाबा। अञा तूं मूंखे ॾे दे बाबा। मूं वटि त का शइ ई कोन्हे बाबा। तोखे फकीर ते माण्हू ईंदो वठण को ॾियण वेंदो छा बाबा? फकीर पिनंदो कोन। ही पोतल फकीर थी। पोतल फकीर जी वॾी पोच थी। खलीफा तुंहिंजी वॾी मूं आखाण ॿुधी आहे बाबा। आखाण ॿुधी त रख पिया। मूं वटि को का शइ कोन्हे बाबा। मूंखे बर्फ़ ते था हलियो वञा बाबा। न त हिते वेठो आहियां बाबा। छोरो न कराईंदो तुंहिंजो बाबा? धूड़ो नहीं पाए बाबा। मूंखे 5 रुपए न हलियो वञा बाबा। जॾहिं पाले नथा जाओ तो अहिड़ा मोढा जड़ियो छा था बाबा? तो वटि पोइ छॾा वठी आहियां बाबा। तूं फकीर छॾा थो बाबा। मूं वटि छॾे वञीस। मूंखे खलीफ़ो पियो ज़ोर ॾे, खलीफ़े खे ज़ोर ॾे बाबा। जीअं बि कयो पर मूं छोरो फिराए ॾियो बाबा। छोरो फिराईंदो पर हिते रखेसि। छा रखांसि बाबा? जेको खीसे में हुजे सो हिते रखेसि। मूं वटि हूंदी आहे त पोइ हिते छोरो छॾी वठी वञा बाबा। पोइ पिनी पोइ रखेसि। पिने त पियो ऐं छा पिना बाबा? बाबा आऊं त पंहिंजी मज़ूरी पियो कयां बाबा। एॾी मज़ूरी करे थी शुरू कई बाबा। बाबा भलाई बाबा हाणे छोकिरे जो छा थींदो बाबा? बाबा छोकिरो पिराईंदो पहिरीं। तुंहिंजो नालो ॿुधी आयो आहियां बाबा। नाले खे हाणे खॾ में तूं हिते रखेसि। मूं वटि का शइ कोन्हे। पिराए पिराए धूड़ो नहीं पाए। पोइ पिनी वञीसि। धूड़ो नहीं पा तूं।
खलीफा जी जी थोड़ी मदद कर बाबा। जी थोड़ा घोड़े के मथे कर बाबा। खलीफा अथन ते जोर रख बाबा। खलीफा थोड़ा गोडो मथे कर बाबा। माई तो को तो नहीं चलू हो तू अजा ये किताब में लिखो पियो आ तो बड़ी लेट गई आ फकीर बस निकरी वेवी कार करे जी आ फकीर के रंग न करिया बाबा। फकीर गाड़ी जितना पैसा कोन हुआ हां एकरो सवाल तुसी वठण आई आ। बिल्कुल बाबा। बाबा 12 साल थिया तेरी हित रखे बाबा। ठगी जो दोरा फकीर सच्चो आ फकीर गाल कंदो सच्ची न त माण्हू थिया न ठग हित रखे बाबा। जीव जो फायदो थींदो रखंदस न हित पेरी रखे तॾहिं फ़ाइदो थींदो बाबा। पेरी रखंदासी पर पेरी अर्ज त ॿुध। आ तू गाल कर 12 साल थिया नहीं पुट जापियोम पोइ वरी औलाद कोन थियो हेड़ा ॼणी नी त पोइ वरी किथां जापंदा पोइ हाणे कोई बाबा। इलाज ॾस। बाबा पहिरियां हिते रखेसि बाबा। घणी है चार्जेस घणी है जेको तो मुर्स हर महीने तो दे हुए तरह रखेसि बाबा। एतिरा किथां आया असां वटि एतिरा तो दे छा औलाद थींदो बुखुर में इहो ॿुधा बाबा। औलाद तो को थींदो बाबा हेड़ो कोन थींदो रेवा वाडाणी जहिड़ो थींदो बाबा। थींदो पक्की ॻाल्हि इलाही सूर हिते रखेसि न त खीमू वाडाणी जहिड़ो थींदो बाबा। खलीफा गोदो मथे कर बाबा। छो हाज़मो सही कोन है फकीर जो ये बाबा को सवाल करण ईंदो मुझे सच्चो सवाल करण के फकीर उबासियूं ईंदियूं के जे अखियुनि मां पाणी ईंदो असां घिस छॾी थियूं बाबा। बाबा हाणे मुंहिंजो सवाल पूरो कर बाबा। बाबा हिते रखेसि बाबा। छो रखास खलीफा गोडो खणे दे यार। मज़ो न कई खलीफा। हाय हाय मुल्क में कैसे ही शाट है फकीर पिणे लोयो कारखानो जो ला 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 हाय हाय फकीर में रेशमी है पुट जो ला ला खलीफा दूर लगा खाली बाजार बालन लगा आऊं खाली पे कारा वो कर छकी सवाल कर बाबा। आ माई तू छला बैठी आई आओ औलाद कोन थियो आई लगे बेटा तो भाई तो औलाद कोनी छो कया तो को फकीर दींदो फकीर सवाल रखियो में चलो सब्र कर ई फकीर उला ला 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 ए उला ला ला बड़े छड ही तो बुदा मुझे स्प्रिंग टूटल है ने इलाज थींदो हिते रखेसि बाबा। ए हाय हाय तो जो जेको प्रोग्राम डाउनलोड थियल है न उन में वायरस अची वियो ओ वायरस अचियो त पो पहिरियां इहो वायरस निकिरंदो हिते रखेसि बाबा। एंटी वायरस लगाइस फकीर हिते रखेसि बाबा। इते कोन रखंदो इते ही बीठो हूंदो उला ला 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 ए ला 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 फकीर केस्ट बंद कयो ला 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 वारी माई हिते रखेसि बाबा। माई मता रखे जैसे मुझे स्प्रिंग सेट न थो दे तो जो कम को थींदो हां हां बुधाया पे तोखे माई ही भी फकीर मानवा उला ला 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 ई फकीर है आए बाडो फकीर है वहां
आओ तो ये दुआ के पुट दिए ने तो के ओ तू हिते न फकीर स्प्रिंग सही करण आयो है स्पिरिंग दा कोदा सही करे सका ना लो और थोड़ी है माई आओ पुट ही दुआ दी दुआ तो काम उदा ला 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 खलीफा आर भाई ने धंधो खराब थे तो आड़ू ला 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 करे तो खलीफा गोनो खोलिस भाई तक दुआ आना दुआ फकीर को केस के सही शाटे दे माची खड़ी आई तई पानी मानी बचावे माई थला तो गांव भली नी तो फकीर हाय हाय माई मुके फकीर नेठो इंजो दस्त भी तो कोराने तुम बता तो दुआ जा दुआ मुखरे पर पण ने दस्ता बंद कर केते रखे बाबा तो का कोना पुटन हिकरो पुटम वो हिकड़ो बैग सुती विजंदी जो वो नाम भी जोड़ो दे कया हाय हाय बारे जी मानी माई तू खाई नी दे किथा पेराइंदा दिस द सही तू बच्चा दी ने छोकरो अपरो थी दो ने माई तो जो फकीर कुछ मान कदा तू भाजी हाय हाय आ फकीर बिलो पानी तो कया हाय हाय ला 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 फकीर को ये सवाल किए नहीं दो मुख सवाल को नहीं दो जवाब दे दो फकीर तू है माई साइसा तू आज आगे खाने में इलाज करा उला ला ला उला ला 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 उला ला ला फिर सुना दो तो के तायो ला 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 बाबा छोकरे कोन करे बाबा हाय हाय छोकरे तो कुत्ते के ले जा रहे छोकरे के पानी पिया रहे हो इना छोकरे छो थियो है छोकरे को जुला बता दे हाय हाय तो जो छोकरो किथा पिराए कोदा दुआ गया से बैठो घर बाबा गुराई से वो फिलहाल कुत्ते में पानी पे पिए बाबा कुत्ते पानी पिए तो आउ जुना बकरे पानी कड़ी छड़ी तू गुराई छोकरे गुराया दो बाबा तू छोकरे गुराई आओ फकीर पिया तो खानदान बकरे हो जाओ मुझे को दी दाई इते रखे बाबा छोकरो पराए कोन ते की रखा बाबा तो अलग नहीं कर बाबा छोकरो पराए दो रखा दो बाबा बाबा हाय हाय छोकरो पिराई दो तो जो पिराई दो आउ पानी उना पिराई दो अभी यो छोकरो यो छोकरे अगणो गालाई फरक अचियो अगम गांव सीधी केड़ो थियो ये कुत्ते बाबा नहीं मुझे संडू हो बाबा तो नहीं संडू है बाबा हाय हाय तू छड़ी जाव न के पिराया तो मुझे फुटे बाबा तो नहीं पिए बाबा ओ फकीर तो नहीं पिए ना बाबा होई ने फुटे या ए छोकरा तू बा मथे कर हलिया हेडा कठी चीज हाय हाय तू हेडे अचे तो को पिराया हलिया अरे अरे हलिया उम्र घणी थी बाजी पोती संभाल बाबा एरा से ए हाय हाय सदो तो थी ए कोदो धक्काने फकीर तो के बा मथे करी है एकड़ी मथे कर तो बई मथे पे तीन छड़ा छो थियो बाम छो थियो या हेने बाम छो थियो है की पिराई दे हिन में पाकिस्तान इंडिया जी जंग वरिया थी न उते मुंहिंजी ॿ मेन कमाई हुई अच्छा हाँ बाथरूम केड़ो हथ इस्तेमाल करे यो ए तो ये काम करे कोनी पो तो एकड़ी बाला के पिराइंदे तो फिजे बाबा तो फकीर दुआ तो दे बिजली थंबो वेजो दिसी उने में ये बा विजी छत या वही कमाई कोने निकरी वीदी हिन खाम का तो लोट पे बा मजे एकड़ी बात पिराई विंदे ये बा कमाई कोने खलीफा जोर दे बाबा ए बाबा आमी हलो फकीर सुना दो है हम खलीफे फकीर बिनिया बंदोबस्त फकीर पानी तो करे आओ भजो भजो फकीर मुबा नार ओ फकीर सुजान फकीर जी पुत्र फकीर बा मु मिणी नाटक पे कया मु तो जा रोज को दे खोलिया तू फकीर के दाई तू चोर है अच्छा कर बदो नलका सब तो कजान रामो ही दा पे पे बड़ी अच्छी जेके भी चले जाई वो सबरिया बातू साबड़ खड़ी होई बाथरूम में तो ऐसा गोटे करो को जनो हे तो तू फकीर
बेटा माना गालानी अच्छा सॼो ॻोठ तो तबाह करे छॾियो वॾो चोर ए आऊं बि तोखे सुञाणा थो ठगे ठॻो भाई माने फकीर त कोन आया न गाड़ी किथां आया हां बाथरूम हिकिड़ो आहे असां बाथरूम टे आहिनि हिननि कड़ो हिकिड़ो त कड़े ते जहिड़ो आवाज़ हूंदो सुबुह सवेल पर उहो तूं खणी त न वञे हा न हाणे ॻाल्हि ॿुधायो एॾो भलो धंधो अथई धंधो भलो आहे थोरो सम्झी ॻाल्हि में हा ॿियनि धंधनि में रहियो कुझु कोन अथई हीउ अहिड़ो धंधो अथई धुको हाणे हिकिड़ो लॻी वियो न हिकिड़ी माईअ खे धुको लॻी वियो त माना सॼे मेले खे ख़बर पइजी वई अच्छा लेन हूंदी आहे मर्द वीचारो मजबूर गाॾीअ में ॿाहिरि वेठो थो माई ने पाण ॿिया अंदरि सुवाल ॾींदा न पर तो जेके सवाल न के पुट थियो है हिकिड़े ॿिन्ही खे मिड़ई लॻी वियो ॾियण वारो भॻवान आहे तो जो चोर है कीअं लॻियो भॻवान चोर है साथ कीअं ॾिनो हुन नसीब लिखियल हो न नसीब लिखियल तू बाबा केड़ा मंत्र केड़ा पढ़ंदो हिरको अल ल ल ल हाल कड़ी को उले जो अच्छा तो जी पाजी बोली ठाए छडी है आए बेवकूफ ठाणो बि छू है इहे जे माण्हू इंसान माण्हुनि खे जेको सो पुट ॾियनि तो न पर तो करो खयो असां बाथरूम साखी छटो साखी चको कोन वियो साखियूं बन जावां असां साखियूं हूंदाई में हूंदे न खाजे बाथरूम करण ना वञे जंग वेण ना वञे अंदर साखियूं वेण खायो बाबा घर बंद हूंदा साखियूं छडियूं तो खबर कोने घर बंदन पो कड़े छा कंदो न पर तो कॾहिं कॾहिं ॻोठ जो त पेपर बदींदा वञो तो नलका खया करा खया तो असां बाबा तू पाड़े यार कुछ कोन छडिया मन को गुर पीर तो हुई तो जो कह रहे कोन मुख गुर पीर किथां तो कराओ तू छडिया मोरे भाई गुर पीर छो कोन करो तो केटी जो न पाड़े जो उठी ए केटी तू गाल न कर हां केटी बुखारम पियोग ऑनलाइन नजर तो वटे जी राजा ऑनलाइन नजर 2000 रुपया मुके न पादे मथे में सूरो न पादे वटे छडे ए केटी सूर त लथई कोने जी नजर जे कावी मु तो वटे छडी केड़े पासे वडी जी न पासे मु तो सूर न पासे अई फकीर फुरिया पे मानू तो सही है कम डाले पियो न जेल कैश 2000 करायो कंपनी जी वापसी करायो मस मुझे गलत डॉलर वटे हो और कंपनी रिंग के केटी का मुझे जी हां भाई साहब गलती हो गई मेरे को एक साइड की वट रही थी दूसरी साइड की वट गई केटी एक उर्दू जाने ही को तो हां तो असां धंधो करण दे धंधो बंदो कौन थी दो अम्मा बुसदी विजय जी कराओ मोटाया भगवान कदम तू ऐसा कराओ नहीं के तो आया है मेले हां तो जी मां मुजी मां ओने केड़ो चर्च होना वो सही है पर तू कराओ मोटाए ने ये मड़िए में तू साबुन चला खया वो मड़ी में साबुन कोन बाबा साबुन तो न खणी तो रामू जी गाड़ी डिगी ए जो खोले दिस हां उन्हें पे वो सब तो कदड़ साबुन उन में मिलदा बाबा कल खबर है पिन्नी यारो गरीब वेंचण दे वची रामू साबुन है कोन जी पानी दी कमला बे और छा करे न वो पिन्नी यारो तो प्ले के साण वे या गटर में टुकी वण वे साबुन दे ये माइट गुजारे वो पिन्नी यारो तो साबुन मड़िया के ना खणे आऊं को तो घणो तो हमें भाषा में आनंदपुर में मड़िया थला रखणो वो बत कई तालोस तालो तू ही टुपी तो चोरी करी तू वरी कड़ो गेट में तो वजे भित वडीस भित वडी बी गाले तू हरु ने सुनिया ने घर खुलो पे ने टुपे ओते वेठो चौकीदार उठो पंचन जी चोरी वा खाए थी हरु उछारे वा करे जे वापी साबुन देखार उने मा सुजाने आसा घर तो चोरी कईया अरे उछार तई तू असा के कम करण दे बाबा ने मुको हां गाल बुध सिटी तू फकीर मीने मोके सोपति आउ खलीफा वलीफा कोन थी तो रुको पासे में दो तू रुके मुझे गोडो मते खण जे बाबा ना गोडो बोडो खाने में न तो चला गया तो जरे कराओ चोरायो तू भरे आले वनी तई बाबा जेके तू गिराक आणी दे उने अठाना तो गिराक बिराक आउ कुछ कोन आणी दुस पाण का ये काम थी नी कोन गाले छिटी आ माइन करो नी जा जे पुट ना तो अजे फकीर घुमले को कुड़सुर हण जे आउ पूरे केड़ो आउ सच्चो मानू है गाले छिटी कूड़ आण बाबा तो जो हिस्सो थयो गणो चाराना चाराने काम किया लगो चाराने करे पैसा कोन निकरदा वो नौ वठणो अल अठाना अच्छा अन्या बताइस और पादर जंद जोरा दा लाए हणे बादर कुछ कोन आउ न तो सजे गोठ बुधाई दी हां तू वनी गोठ को बुधा वन हल हल ए हाओ मको खबर है ठीक है वना दो कराओ तो दे ना करो हां पण पांजो वठने बगी असा वासो न पेरा अवे बाथरूम में कराओ कोनो है ओते वनी रखियो है करे हमारे हुई टुंगो भले टुको पानी तो नहीं लाई ना यार चोरी मारू कदो ढंग जी नलका तो चोराया असा समझो टाकी खाली दिए अरे तू कराओ तो न चोराया बाबा मु तो सवेरे चयो तो कड़े जो इस्तेमाल न कयो ये कराओ दे टाकी कोन है तो कड़े गई छा कंदा टाकी नलका सब कटिए टाकी कारो मो ना ना नलका हणाया कदे तो
वो नलका कौन कढिया वरी मथा पितल कढियो है तू चोर ही टाप मुर्सन चंगा रखन कड़ो को ना पितल है नलका तू बेटा फकीरी कर हल हल बाबा धंधो जारी है के को शुगर हो जे ब्लड प्रेशर हो जे बुखार हो जे मथे में सूर हो जे पेट में सूर हो जे या गोडो मथे खणाई दो जे ओ हिते रखे बाबा